साईं हिते न हो, अमेरिका में हुयो, त साईं जी यादि सताईंदी सभिनी। ऐं हिन सोशल मीडिया जे दौर में जॾहिं हिक ॿिए सां माण्हू भले परे छो न हुजे पर वेझो लॻंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहो माण्हू जेको वेझो हुजे उहो परे लॻंदो आहे। हिते स्टेज ते असांजा मान वारा दोस्त वेठा आहिनि, उहे साईं जे फन ते फ़िक्र ते ॻाल्हाईंदा, पर अॼु आजण जो प्रोग्राम आहे। साईं तबसुम साहिबूं सुठियूं आहिनि त मां त मायूसिन में तबसुम माठ थी वेहा, मगर हर दफ़े हिकु नई तमन्ना आथ तूं ॾींदी रहे। संदसि शाइरी, संदसि फ़िक्र, संदसि सोच, उन में सिंध समायल आहे, अवाम जी ॻाल्हि कयल आहे, मोहबत जूं ॻाल्हियूं आहिनि, मिजाज़ ऐं इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि। अॼु ई मां साईं जो हिकिड़ो किताबु सिंध सलामत ते अपलोड कयो, मौसीक़ी, मौसम ऐं तबसुम, ऐं उन में साईं जा जेके नज़म आहिनि या गज़ल आहिनि, साईं जो इहो किताबु पुराणो आहे, अॼु खां 10-12 साल अॻु छपियल आहे, त उहा शाइरी पढ़ो, सिंध जूं हालतूं मचूं न आहिनि। तव्हां शेख यास खे पढ़ो, शाह लतीफ़ खे पढ़ो, या अॼो के शाइरनि खे पढ़ो, सिंध जा दर्द साॻिया आहिनि, बल्कि मां त ईअं चवंदुसि त सिंध जा दर्द अञा वधिया आहिनि पहिरियां। ही शाइर, ही लेखक, ही तख़लीक़कार, इन्हनि जो आवाज़ु उथंदो आहे ऐं सिंध जो आवाज़ु बणंदो आहे, सिंध जे अवाम जो आवाज़ु बणंदो आहे। मूंखे ख़ुशी आहे साईं सां गॾु असां हिते वरी इलाही अरसे खां पोइ हिते सचल ॻोठ जे हिन लाइब्रेरीअ में, छो त साईं हितां जे महफ़िलुनि जो मोह हूंदो, ऐं जॾहिं हितां हलियो वियो अमेरिका त असां हर पल हर दम अहिड़े महफ़िलुनि में जेके बि थियूं आहिनि उन्हनि में साईं खे मिस कयो आहे। ऐं सच पुछो त ही जेके मेरा काउंट आहिनि, हिन क़िस्म जूं जेके गॾिजाणियूं हूंदियूं आहिनि, उहे मोहबतूं वधाईंदियूं आहिनि। ऐं मां घणो वक़्तु कोन वठंदुसि छो त असांजा ॿिया उहे बहितर ॻाल्हाईंदा मूंखां, पर मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, साईं जा 2 किताब उभ हेठां उन्यारा गीत हुजनि ऐं मौसीक़ी, मौसम ऐं तबसुम, इहे 2 किताब सिंध सलामत ते अपलोड थियो आहे। उनजो PDF वर्जन अची वियो आहे ऐं टेक्स्ट वर्जन में कुझु आयो आहे, कुझु अचे पियो, कंपोज़िंग ग्रुप मीटिंग में कुझु मसइला आहिनि, मां पंहिंजो पर्सनली ॾिसां पियो त उहो किताबु टेक्स्ट में अची वेंदो ऐं तव्हां डाउनलोड करे इहे 2 किताब साईं जा पढ़ी सघो था। बाक़ी साईं जी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि जिन ते कई मतिलबु कलाक ॻाल्हाए सघिजे थो। शाइरी, शख़्सियत, मिलनसारी, पंहिंजाइप, संदसि मुर्ख, या वरी अदाकारीअ वारो पासो, उन्हनि सभिनी ते दोस्त ॻाल्हाईंदा। हिकु दफ़ो वरी साईं तव्हांखे दुआऊं आहियूं त रब तव्हांखे सिहत ॾे ऐं अहिड़नि महफ़िलुनि में असां सदाईं मिलंदा रहूं। तव्हांजी